मुझे दिलबर मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात हिक ज़ात मुस्तफा जी जे अंदर करोड़ दुनिया जूं यूनिवर्सिटियूं कुर्बान कजन मुझे दिलबर मोहम्मद करीम जे इल्म जे मथे। महबूब जी हिक हदीस ते हिक किताब आ, महबूब जी हिक अदा ते हिकड़ो सॼो किताब आ, पर एड़ा लखे किताब लिखजी चुका है अञा त लखे लिखबा, पर मुझे दिलबर नबी जो इल्म अञा खुटो नाहे। अञा दुनिया जीअं जीअं साइंस तरक्की थी करे, जीअं हर शइ जी एनालाइसिस थी रही आहे, तीअं इल्म मुस्तफा जी वुसअत दुनिया जे अॻियां ज़ाहिर थी रही आहे। सारी दुनिया जा डॉक्टर था चवन त असांखे डॉक्टरी जे फन जो जेकॾहिं सुराग मिले थो त मुस्तफा सोने जे हदीसुनि मां मिले थो। साइंसदान था चवन त असांखे साइंस जा उसूल मिलन था त क़ुरान मजा ऐं मुस्तफा जी हदीस मां मिलन। सारी दुनिया जा ॾाहा दानिश्वर चवन था त असांखे दानाई मिले थी त मुस्तफा जे हदीसुनि मां मिले थी। सारी दुनिया जा सियासतदान था चवन त दुनिया हलाइण, मुल्क हलाइण, निज़ाम हलाइण, बेहतरीन सियासत अगर मिले थी त मुस्तफा जे हदीसुनि मां मिले थी। सारी दुनिया जा सियासतदान था चवन त दुनिया हलाइण, मुल्क हलाइण, निज़ाम हलाइण, बेहतरीन सियासत अगर मिले थी त मुस्तफा जे हदीसुनि मां मिले थी। दुनिया जा इल्म कीमिया जा माहिर, केमिस्ट्री जा माहिर था चवन त अगर केमिस्ट्री जा इल्म, केमिस्ट्री जा मारिफ मिलन था त मुस्तफा सोने जी हदीसुनि मां मिलन। सारी दुनिया जा फिजिशियन, फिजिक्स जा माहिर चवन था, इल्म तबैयात वारा चवन था त तबैयात जो इल्म अगर मिले थो त मुस्तफा करीम जे ज़ात मां मिले थो। तारीख़दान चवन था अगर तारीख़ जो इल्म मिले थो त मुस्तफा जे हदीसुनि मां मिले थो। सुभान अल्लाह। ताबीर रुया जा माहिर था चवन त ताबीर जो इल्म मिले थो त मुस्तफा जी हदीसुनि मां मिले थो। सुभान अल्लाह। मुफस्सिरन के तफसीर जो इल्म मिलियो मुस्तफा वटां, मुहद्दिसन के हदीस जो इल्म मिलियो मुस्तफा वटां, फकीहन के फिक्ह मिलियो दिलबर नबी जे दर तां, सूफियुन के तसव्वुफ मिलियो दिलबर मोहम्मद करीम जे दर तां, आलिमन के इल्म मिलियो, दानाअन के दानाई मिली, फकीहन के फकाहत मिली। मुझा दोस्तों, सारी दुनिया जे दानिश्वरन के दानाई मिली त मुझे दिलबर मोहम्मद करीम जे दर। सुभान अल्लाह। इल्म केड़ो हाने अचो थोरो थोरो हिकड़ी झलक तव्हांखे ॾेखारियां। महबूबन जी हदीस आ, पाण करीमन फरमायो त मखे जॾहिं तव्हांजे पाणी में या खीर में या खाधे जी शइ में मथ पइजी वञे त पोइ तव्हां उन खे सॼी पोड़े ॿाहिरि कढी छॾियो। दिलि चाहेव त खाओ, दिलि न चाहे त न खाओ। इन हिकड़ी हदीस ते 1000 सुफ़न जो किताब मूं ॾिठो। जेॾी महिल इहा मख पर ॿोड़ींदी आहे न त हिकिड़ो पर ॿोड़ींदी आहे। तव्हां ॾिसोसि केॾी महिल अहिड़ी निभागी आहे जो जेॾी महिल ईंदी आहे त हिकिड़ो पर ॿोड़ींदी, ॿियो वरी मथे कंदी आहे। उहो जेको बीमारी वारो पर अथसि सो ॿोड़ींदी आहे ऐं शफ़ा वारो पर मथे रखंदी आहे। पोइ जेॾी महिल तव्हां ॿियो पर ॿोड़ींदो त उहा शफ़ा वारो पर दाख़िल थींदो त हुनजी जेका बीमारी हुन पर वारी आहे, उहा बीमारी हुन पर वारी शफ़ा सां ख़तम थी वेंदी आहे। यानी इन में मर्ज़ भी आहे, इन मर्ज़ जो इलाज भी इते जो इते आहे। अॼु दुनिया थी चवे त या रसूल अल्लाह तुंहिंजे कुर्ब, तुंहिंजे इल्म तां कुर्बान वञे। उन वक़्त में न को इहे एक्सपेरिमेंट हुया, न के इहे लेबॉरेटरियूं हुयूं, न का इहा एनालाइसिस हुई। मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम खे कंहिं ॿुधायो, कीअं ख़बर पई त हिन जे हिकिड़े पर में बीमारी आहे, ॿिए पर में शफ़ा आहे। अॼु दुनिया जा डॉक्टर उन्हनि जे परनि खे वञी यूनिवर्सिटियुनि जे अंदरि, लेबॉरेटरियुनि जे अंदरि उन्हनि जी चकास कई आहे त हिकिड़े पर जे अंदरि बैक्टीरियाज़ आहिनि, हिकिड़े पर जे अंदरि वायरसिस अहिड़ा आहिनि जेके बीमारियूं पखेड़नि था, पर उन वायरस जो इलाज दुनिया में ॿियो कोन आहे। ॿिए मख जे पर जे अंदरि उन वायरस जो इलाज अल्लाह ताला रखाए थी।